एक इंटरव्यू में नवाज शरीफ चयो त परवेज़ मुशर्रफ मार्शल लॉ लागू कई त फ़ौज खे ख़बर ही न हुई। हुन चयो त उहो तासुर दुरुस्त न आहे त फ़ौज जे समूरनि सरबराहनि सां संदसि लाॻापा ख़राब रहिया आहिनि। संदसि चवणु हो त कुझु फ़ौजी सरबराहनि सां संदसि सुठो वास्तो बि रहियो आहे। हुन कॾहिं बि आइन जी भञकड़ी न कई आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो त खेसि कानून जी हुकुमरानी ते यकीन आहे। हुन चयो त जेकॾहिं कंहिं माण्हू खे कानून जी बालादस्ती ते यकीन न आहे त हू साणसि मुतफ़िक़ न आहे। संदसि चवणु हो त इदारनि में टकराव रोकणु रुगो संदसि ज़िम्मेवारी न आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो त हू अवाम जे वोट जी तकतुस खे लताड़जण न ॾींदो ऐं हिकु दफ़ो ॿीहर उन लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखंदो। हुन चयो त दुनिया में अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि जॾहिं अवामी मैंडेट जी लताड़ कई वई त अवाम टेंकुनि साम्हूं आयो ऐं हुननि फ़ौज खे पोइते धिके छॾियो, जंहिंजो ताज़ो मिसाल तुर्की आहे। और मुझे मेरी डिस्क्वालिफिकेशन हुई है, पहले तो आप इससे एग्री करें कि हाँ ये फैसला, या डिसएग्री करें कि ये फैसला दुरुस्त था या दुरुस्त नहीं था। कौम ने तो अपना जो है वो वर्डिक्ट दे दिया है और आप देख रहे हैं इस मुल्क के अंदर जो माहौल बन चुका है वो इस फैसले को एक्सेप्ट नहीं कर रहा। संदसि चवणु हो त इदारनि में ग्रैंड डायलॉग वक़्त जी अहम ज़रूरत आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो त मुल्क हलाईंदड़नि जेको पाकिस्तान सां कयो, ख़ासि तौरु आमरियत, उहो तबाही जो हिकु नुस्ख़ो आहे। हुन चयो त असां अहिड़े मर्ज़ जी सुञाणप करे छॾी आहे जंहिं सबबि मुल्क में समूरियूं परेशानियूं आयूं ऐं मुसीबतुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो। संदसि चवणु हो त मुल्क जो हिकु रुख़ तइ करणु ज़रूरी आहे। उहो तॾहिं ई मुमकिन हूंदो जॾहिं वोट जे तक़दुस जो एतिराम कयो वेंदो। नवाज शरीफ चयो त वज़ीर आज़म जी सीट गुलनि जो बिस्तर न कंडनि जी सेज आहे। उन सीट ते वेहणु पंहिंजी ज़ात में हिकु कुर्बानी आहे। हुन चयो त हू इमरान ख़ान बाबति छा चवे, संदसि ॻाल्हियुनि जो जवाबु न ॾियण ई बहितर आहे। हुन आसिफ अली ज़रदारी खां कुझु न घुरियो ऐं न ई वरी घुरण जो इरादो रखे थो। संदसि चवणु हो त इदारनि में ग्रैंड डायलॉग वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पंहिंजे कुझु दोस्तनि खे चयो आहे त रज़ा रब्बानी सां गॾु वेहनि ऐं खांइसि पुछनि त संदसि ज़हन में आख़िर कहिड़ो ख़ाको आहे। नवाज शरीफ चयो त हुननि मीसा खे जमूरियत ते सयूं कयूं ऐं अॼु ताईं हुन ते क़ाइमु आहिनि। परवेज़ मुशर्रफ ऐं कुझु धुरियुनि में एनआरओ न थियणु घुरिजे हा। हुन चयो त 4 महीननि ताईं हिकु पनामा केस हलियो। JIT ठही, उहा कीअं ठही, उहा कहाणी सभिनी साम्हूं आहे। संदसि चवणु हो त JIT में शामिल माण्हू संदसि कट्टर ऐं बदतरीन मुखालिफ़ हुआ। उन JIT साम्हूं संदसि समूरो कुटुंब पेश थियो। तो मैं कब कानून की अदालत में तो गया हूँ, मैं तो पीछे नहीं रहा और मैंने ऐसी JIT भी के सामने पेश हुआ हूँ जिस पे मेरी बहुत ज़्यादा रिजर्वेशंस थी और जिसको मैं एक्सेप्ट नहीं करता था। नवाज शरीफ चयो त धरणनि सां तरक़ी जो फीथो रुकियो। वज़ीर आज़म हाउस, पार्लियामेंट जे गेट ऐं ॿियनि इदारनि साम्हूं धरणा हया विया। वज़ीर आज़म खे गीले कढण जी ॻाल्हि कई वई। जमूरियत छा आमरियत में बि ईअं घटि ॾिठो आहे। हुन चयो त 70 वरियनि दौरान अक्सर फ़ौजी डिक्टेटरनि हुकुमरानी कई आहे।